कॾहिं तव्हांखे उहो न मिलंदो आहे जेको तव्हां चाहियो था, छाकाणि त तव्हां बहितर जा मुस्तहिक आहियो। माज़ी खे तब्दील नथो करे सघिजे, विसारे नथो सघिजे या ख़तम नथो करे सघिजे, उनखे सिर्फ़ क़बूल करे सघिजे थो। हिकु सुठो माण्हू बणिजो, पर उनखे साबित करण जी कोशिश में कॾहिं बि वक़्तु ज़ाया न कयो। आम माण्हुनि जी सख़्त खोट आहे, हर को पाण खे ख़ासि सम्झे थो। कॾहिं कॾहिं असां शफ़ा नथा चाहियूं, छाकाणि त दर्द आख़िरी तालुक आहे जेको असां विञाए छॾियो आहे। तव्हांजे माज़ी जा केतिरा ई माण्हू तव्हांजे हिकु अहिड़े नुस्ख़े खे ॼाणनि था जेको हाणे तव्हां में मौजूदु न आहे। कॾहिं बि पंहिंजे माज़ी जी उदासी ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जे ख़ौफ़ खे पंहिंजे हाल जी ख़ुशी खे बर्बाद न करण ॾियो। हक़ीक़त उहा आहे त तव्हां हर ॾुखे वक़्त मां गुज़रण खां पोइ बि मेहरबान आहियो। उहो ज़ाहिर करे थो त तव्हां केतिरा मज़बूत आहियो। कॾहिं बि महिरबान थियण बंदि न कयो। कॾहिं सिर्फ़ झुकण छॾण खां वधीक नुक़सान पहुचाईंदो आहे। उहो वहम छॾे ॾियो त शयूं मुख़्तलिफ़ थी सघनि थियूं, उहे मौजूदा लम्हे जे रस्ते में अचनि थियूं। हर शइ जेका तव्हां चाहियो था अॻु में ई मौजूदु आहे, उहो सिर्फ़ तव्हांजे उन सां हम आहंग थियण जे इंतज़ार में आहे। तव्हां ज़हनी सुकून लाइ हर शइ खे सम्झण जी कोशिश न कयो, बसि ज़िंदगी जीअं आहे तीअं गुज़ारियो ऐं तजुर्बो कयो। हिकु अजनबी अञा ताईं तव्हांखे यादि रखे थो, छाकाणि त तव्हां उन सां महिरबान हुया जॾहिं ॿियो को बि न हो। उन्हनि लम्हनि खे पसंदि कयो, इन खां अॻु जो उहे यादूं बणिजी वञनि। सभिनी सां सुठो सलूक कयो, उहे पहिरियों भेरो ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, पर कॾहिं उहो बि न विसारियो त तव्हांजो पहिरियों भेरो पिणु आहे। जॾहिं तव्हां पुराणनि सरनि जी चौधारी घुमंदा रहंदा त तव्हां साॻियो ई घर ठाहींदा रहंदा। हिकु राति लाइ होटल में सुम्हण लाइ पंहिंजो घर न विकिणो। उन्हनि माण्हुनि सां वधीक वक़्तु गुज़ारियो जेके तव्हांखे यादि ॾियारींदा आहिनि त तव्हां केरु आहियो। तव्हांखे बहितरीन माण्हू हुजण जी ज़रूरत नाहे, तव्हांखे सिर्फ़ अहिड़ो माण्हू हुजणु घुर्जे जेको बहितर करण जी कोशिश करे रहियो हुजे। सॼी ताक़त उन्हनि लम्हनि मां ईंदी आहे जॾहिं तव्हां बीहण जे इंतिख़ाब कंदा आहियो ऐं दुनिया तव्हांखे किराइण जे पोयां उमेद रखे थी। पंहिंजी ज़िंदगी अहिड़े तरीक़े सां गुज़ारियो जीअं उहो तव्हांजो ॿियो भेरो हुजे ऐं कोशिश कयो त उहे ग़लतियूं न वर्जायो जेके तव्हां पहिरीं भेरे कयूं हुयूं। पंहिंजे गाह खे पाणी ॾियण ते एतिरो ध्यानु ॾियो त तव्हां वटि उहो जांचण जो वक़्तु न हुजे त कंहिं ॿिए जी गाह वधीक साई आहे या न। हिकु औरत पंहिंजी जवानी में ज़ाल बणिजे थी ऐं अलॻि रहण ते इसरार करे थी, ऐं पंहिंजे बुढ़ापे में हू ससु बणिजे थी ऐं गॾु रहण लाइ दलील ॾिए थी। गुलनि जी ज़िंदगी मुख़्तसर पर ख़ूबसूरत हूंदी आहे, जेका असांखे कंहिं बि सूरत में सुठी ज़िंदगी गुज़ारण जो पैगाम ॾिए थी। तव्हां पंहिंजे पाण ते तोजा ॾियो, माण्हू अचनि था ऐं वञनि था, कॾहिं बि ॿियो मौक़ो न ॾियो त तव्हां पाण खे ख़िलाफ़ शर्त लॻाए रहिया आहियो। कॾहिं कॾहिं तव्हांखे माण्हुनि में चङाई ॾिसणु बंदि करणु घुर्जे ऐं उहो ॾिसणु घुर्जे जेको उहे तव्हांखे ॾेखारनि था। उन्हनि माण्हुनि खे पाण खां परे रखो जेके उन शख़्स खे ॿाहिरि कढणु चाहिनि था जेको तव्हां हाणे थियण जी कोशिश न करे रहिया आहियो। घणनि माण्हुनि खे माफ़ करणु बंदि कयो, माण्हू बिल्कुलु ॼाणनि था त उहे छा करे रहिया आहिनि। उन्हनि माण्हुनि खां परे रहो जेके तव्हांजे ख़्वाहिशनि खे घटि करण जी कोशिश कनि था। नंढा ज़हन रखंदड़ हमेशह उहो कंदा आहिनि, पर अज़ीम ज़हन वारा तव्हांखे उहो अहसासु ॾियारींदा आहिनि त तव्हां पिणु अज़ीम बणिजी सघो था। जॾहिं तव्हां ॿिनि माण्हुनि खे ख़ुशी ॾियो था त तव्हांखे मोट में बि वधीक ख़ुशी मिलंदी आहे। तव्हांखे उन ख़ुशी ते सुठो सोचणु घुर्जे। जॾहिं तव्हां पंहिंजा ख़्याल बदिलायो था त यादि रखो त पंहिंजी दुनिया बि बदिलायो। असांजूं ज़िंदगियूं बहितर तॾहिं हूंदियूं आहिनि जॾहिं असां उहो ख़तरो खणूं था। पहिरियों ऐं सभ खां ॾुखो ख़तरो
जेको असांखे खणणो आहे उहा आहे ईमानदार हुजणु। नकली में कामयाब थियण खां बहितर आहे त असलियत में नाकाम थी वञो। कामयाबी जो रस्तो ऐं नाकामी जो रस्तो तक़रीबन हिकु जहिड़ो आहे। कामयाबी आम तौर उन्हनि खे मिलंदी आहे जेके उन जी ॻोल्हा में तमामु घणा मसरूफ़ हूंदा आहिनि। नाकामियुनि मां कामयाबी पैदा कयो। हौसला शिकनी ऐं नाकामी कामयाबी जी पहिरीं ॾाकण आहे। कामयाबी ज़हनी सकून आहे जेका तव्हांखे यकीन ॾियारण में ख़ुदि इत्मीनान जो सिधो नतीजो आहे। तव्हांजो कोशिशूं तव्हांजी बहितरीन कोशिशूं आहिनि। ॿियो को बि असांजे दिलि खे टोड़ींदो नाहे। असां पंहिंजी दिलि पाण टोड़ींदा आहियूं हिकु अहिड़ी जॻह ते रही जिते असांजी का बि ज़रूरत नाहे हूंदी। कॾहिं कॾहिं उहो बहितर आहे त हिकु माण्हू ख़ामोश रहे, माण्हू खे ॿुधाइण खां त असां कीअं महसूसु करे रहिया आहियूं, छाकाणि त उहो मसइलो वधीक दर्द जो सबबु बणिजंदो आहे जॾहिं माण्हू असांजी ॻाल्हि ॿुधी रहिया आहिनि पर उहे असांजी हालत ऐं दर्द तकलीफ़ खे सम्झी नथा सघनि।